खबर शामिल कई पिया शहदादपुर मां रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडियो जी। शहदादपुर जे सियासी समाजी इल्मी अदबी शख्सियत क़ौम परस्त सिंधियत सां प्यार कंदड़ इनकलाबी मरकज़ी अगवान कामरेड साहिब डिने पठान जी चौथीं वरसी इंतहाई सादगी सां अवामी वर्कर्स पार्टी सांगड़ तरफ़ां मल्हाई वई। संदसि आख़िरी आरामगाह ते क़बर मथां गुलन निशावर करे खेसि क़ौमी सलामी ऐं दुआ घुरी वई। उन बाद बाकर मोरी ते वरसी जी तकरीब थी, जंहिंमें अवामी वर्कर्स पार्टी ज़िला सांगड़ जो जनरल सेक्रेटरी गाज़ी अली नवाज़ निज़ामाणी, प्रिंसिपल डिग्री कॉलेज गुलाम हैदर शाह, लियाकत अली पवर, मुश्ताक निज़ामाणी, अज़हर पठान, अब्दुल्ला सुमरो, साफ़ी असलम आज़ाद खाशकली, वाजिद बागरानी, दानिश पठान, नज़ीर मैसर समेत सियासी समाजी दोस्तनि पुण शिरकत कई। उन मौक़े ते कामरेड जे सियासी ऐं समाजी किरदार ते वीचार वंडिया। अगवान चयो त कामरेड साहिब डिने पठान समूरी ज़िंदगी मरकज़ी फ़लसफ़े ते गुज़ारी। किताबनि सां तमामु घणो इश्क़ हुयसि। हर वक़्तु किताब ऐं रेडियो गॾु हूंदो हुयसि। समाज खे बदिलाइण लाइ स्टडी सर्कल ऐं नौजवान में शऊर पैदा कंदो रहंदो हो। सियासी मैदान में बहादुरी सां ललकार करे सियासत कई। कॾहिं बि किथे कोन विकामियो। आख़िरी घड़ी ताईं लेफ्ट जी सियासत सां जुड़ियल रहियो। किथे बि कोन झुकियो। संदसि ख़्याल सिंध समेत पार्टी में अॼु बि महसूस थिए थो। असां संदसि फ़लसफ़े खे जारी रखंदासीं ऐं संदसि नज़रियो कॾहिं बि ख़तमु नाहे थियणो। आख़िर में क़ौमी गीत ते पुण सलामी ॾिनी वई।